ख़बर शामिल कंदासीं तलार मां रिपोर्ट मोहम्मद हनीफ़ मला। पूरी सिंध जियां तलार में गर्मीअ जी शिदत वधी वञण ऐं हीट स्ट्रोक खां बचाव लाइ टाउन कमेटी चेयरमैन मीर अब्दुल अज़ीज़ जमाली पारां हैदराबाद बदीन स्टॉप ते थधे पाणीअ जी कैंप क़ाइमु कई वई। कैंप में शहरियुनि ऐं ईंदड़ वींदड़ मुसाफ़िरनि लाइ शरबत ऐं थधे पाणीअ जो इंतज़ाम कयो वियो। अहिड़े अमल जी शहरियुनि पारां साराह पिणु कई वई। शहरियुनि जो चवणु हो त हिन कहर जी गर्मीअ में थधे पाणीअ जी कैंप तमामु बहितरीनु अमल आहे ऐं सवाब बि आहे। तलार जे मुख़्तियारकार आसिफ रज़ा कैंप जो दौरो पिणु कयो। टाउन कमेटी तलार ऑफिसर मोहम्मद हुमायूं जोखियो मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त शहरियुनि खे हीट स्ट्रोक खां बचाव लाइ कैंप क़ाइमु कई वई आहे, जिते शहरियुनि ऐं मुसाफ़िरनि लाइ शरबत ऐं थधे पाणी जो इंतज़ाम कयो वियो आहे। वधि खां वधि कोशिशि आहे त ईंदड़ गर्मीअ जी लहर खां बचाव लाइ शहर में मुख़्तलिफ़ मरकज़ी जॻहनि ते थधे पाणीअ जूं कैंपूं लॻाए शहरियुनि तोड़े मुसाफ़िरनि खे हीट स्ट्रोक खां बचाव जो रिलीफ ॾेई सघूं।